रुगो डिसंबर ते न लिखो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनिसरिया पांध में कच्छ भुज इंडिया के गोठ खारिख रज़ाक मेहर जो इंतखाब, नौजवान कलमकार बेहतरीन शायर बशीर खासकेली जो बेहतरीन नज़म। जनवरी में ही जेको हलियो थो वञे, जनवरी में ही जेको हलियो थो वञे, कदें फरवरी में वरियो कोन आ। तू मार्च में मेलाप सोची पियो हुआ अप्रैल में भी न ईंदो वरी। तू मार्च में मेलाप सोची पियो हुआ अप्रैल में भी न ईंदो वरी। हाय हाय कंदे मैब वींदो मटे, हाय हाय कंदे मैब वींदो मटे। जून जुलाई वींदो जलाए तोखे, अग अगस्त में तू अकेलो है। सजो सेप्टेम्बर भी गुजारे छॾई, सजो सेप्टेम्बर भी गुजारे छॾई। अक्टूबर ते अवां जूं मयारूं अञा, हेल नवंबर अवां खां मटे वियो। हलियो ही डिसंबर, सियारे जूं रातियूं थधियूं। हेल नवंबर अवां